Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. ईरान इसराइल जे हमलनि में अमेरिका खे बराबर जो शरीक करार ॾींदे नतीजा भोगण जी धमकी ॾींदे चयो आहे त नतीजा संगीन निकिरंदा। जंग जो दायरो ॿियनि मुल्कनि ताईं वधाइण जो बि चिताव। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमेरिका जे इसराइली हमलनि ते पुठभराई जा सबूत मौजूदु आहिनि। इसराइल ख़िलाफ़ जंग खे ईरान ॿियनि मुल्कनि सां वधाइण जो ख़्वाहिशमंद आहे। जेकॾहिं मजबूर कयो वियो त ईरान जंग खे ॿियनि मुल्कनि ताईं वधाइण ते गौर करे सघे थो। तेहरान में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ईरानी परॾेही वज़ीर चयो त ईरान कंहिं बि अहिड़े मुआहिदे जो हिसो न बणिजंदो जेको एटमी तवानाई हासिल करण खां रोके। इसराइल अहम ईरानी उहिदेदार शहीद करे एटमी ॻाल्हियुनि खे रोकण जी कोशिश कई। आलमी एटमी तवानाई एजेंसी ईरान जे नतंज़ रिएक्टर ते इसराइली हमले जी मज़म्मत करे। गॾियल क़ौमूं ईरान ते जारी इसराइली हमलनि जी बि मज़म्मत कनि। अब्बास इराक़ची चयो आहे त इसराइल ते ईरान जो जवाबी हमलो आलमी कानून मूजिबि पंहिंजे दिफ़ा में कयो। ईरान इसराइल जे फ़ौजी ऐं इक़्तिसादी हदफ़नि खे निशानो बढ़ायो। पारस गैस फील्ड ते इसराइल जो हमलो ख़तरनाक अमल हो। ईरान ते इसराइली हमला अमेरिका जे आशीर्वाद खां सवाइ मुमकिन न हुआ। ईरान पंहिंजो दिफ़ा करे रहियो आहे। अमेरिका इसराइल ऐं ईरान विच में हलंदड़ तकरार में शामिल न आहे। अमेरिका जो ईरान ते थियल हमलनि सां को तालुक़ न आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो सोशल मीडिया ते बयानु। ट्रंप चयो आहे त ईरान अमेरिका ते हमलो कयो त अहिड़ी मुकमिल ताक़त सां हमलो कंदासीं जेको अॻु कॾहिं बि न ॾिठो वियो हो। ईरान ऐं इसराइल विच में आसानी सां मुआहिदो कराए सघूं था ऐं तकरार जो ख़ात्मो मुमकिन आहे। ईरान जो इसराइल ते हिकु ॿियो हमलो हैफा शहर में मीज़ाइल हमलनि में 14 इसराइली मारिजी विया, 200 खां वधीक ज़ख़्मी, केतिरियूं इमारतूं तबाह। ईरानी मीडिया मूजिबि इसराइल ते 100 हाइपरसोनिक ऐं बैलिस्टिक मिज़ाइल हमला कया विया। इसराइल ईरान जे हमलनि में 14 यहूदी मारिजण ऐं 200 खां वधीक ज़ख़्मी थियण जी तस्दीक़ करे छॾी। पासदारनि इनक़लाब जे तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त हैफा रिफाइनरी समेत इसराइली फ़ौजी ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। पासदारनि इनक़लाब जे एरोस्पेस डिफेंस सिस्टम कामयाबी सां इसराइल जा 3 क्रूज़ मिज़ाइल ऐं 10 ड्रोन तबाह करे छॾिया। ईरान जे इसराइल जा 10 बेड़ाक जहाज़ किराइण जी बि दावा। ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान ख़बरदार कयो आहे त इसराइल हमला न रोकिया त ईरान जी जवाबी कार्रवाई वधीक संगीन हूंदी। इसराइल ईरान जे तवानाई जे बुनियादी ढांचे ते बि हमला शुरू करे छॾिया। दुनिया जे सभ खां वॾे गैस फील्ड ते इसराइल जो हमलो, पैदावार जज़वी तौर मुअतल। ॾखण ईरान जे सूबे बोशहर में इसराइली ड्रोन साउथ पार्स गैस फील्ड जे हिक हिसे खे निशानो बणायो। धमाके बाद बाहि भड़की पई। मीडिया रिपोर्ट्स मूजिबि बाहि ते फौरी तौर ज़ाब्तो आंदो वियो। इसराइल जो तेहरान भरिसां हिकु आयल रिफाइनरी ते बि हमलो। सऊदी वली-अहद मोहम्मद बिन सलमान ऐं ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान विच में टेलीफोन राब्तो। सऊदी वली-अहद ईरानी सदर ते तकरार जे हल लाइ ताक़त जो इस्तेमालु न करण ते ज़ोर ॾींदे चयो आहे त सऊदी अरब ईरान जी ख़ुदमुख़्तियारी ऐं सलामती खे नुक़सान पहुचाइण जी मज़म्मत करे थो। इसराइली हुकूमत ईरान सां तकरार वधाइण चाहे थी त जीअं अमेरिका जंग में शामिल थिए। अॼु समूरी इस्लामी दुनिया ईरान जी सपोर्ट में मुतहद आहे। असांखे एतमाद आहे त ईरान दानिशमंदाणो क़दम खणंदो। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो त सऊदी अरब ऐं ईरान गॾिजी खिते खे पुरअमन बणाईंदा। कतर बि ईरान जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। कतर जे अमीर शेख महम बिन हमद अल सानी जो ईरानी सदर सां फ़ोन ते राब्तो। कतर जे अमीर इसराइली जारहत जी मज़म्मत कंदे चयो त ईरान खे जवाबी हमले जो हक़ आहे। आलमी मार्केट में तेल महांगो थियण बाद पाकिस्तान में पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाह जो इम्कान। ज़रनि मूजिबि ओघरा पारां समरी अॼु हुकूमत ॾांहुं उमाणी वेंदी। वज़ीर आज़म ओघरा जी सिफ़ारिश ते पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में फेरफार जी मंज़ूरी ॾींदो। ज़रनि जो चवणु आहे त डीज़ल जी क़ीमतुनि में 5 रुपया 27 पैसा फ़ी लीटर वाध जी तजवीज़ आहे। पेट्रोल 1 रुपयो 12 पैसा फ़ी लीटर महांगो थियण जो इम्कान। मिटी जो तेल 4 रुपया 16 पैसा ऐं लाइट डीज़ल 4 रुपया 13 पैसा महांगो थियण जो इम्कान। गड़ी यासीन भरिसां बजणा मुबैना तुर अगवा लाड़काणो शिकारपुर इंडस हाईवे सोनवा वटां कार सवार खुदाबख्श भंगर, इमरान बागराणी, सजाद रिंद, इजाज़ बुरड़ो, आसिफ बिराणी ऐं इरफान लाशारी के हथियार बंदनि अगवा कयो।
जवाबदार 5 ॼणनि खे रस्ते में छॾे आसिफ बिराणी ऐं इरफान लाशारी खे अगवा करे खणी विया। मुगवी जी कार शिकारपुर शहर जे तबलीगी मर्कज़ वटां लावारिस हालत में थे। गमड़ भरिसां मानी देर सां ॾियण ते ज़ालिम पुट ॿुढड़ी माउ खे क़तल करे छॾियो। ॻोठु टागरो में जवाबदार पपन पंवर पिस्टल जा फायर करे 65 वरनि जी पीरसन माउ ज़रीना खे क़तल करण बाद फरार, लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार मानी देर सां ॾियण ते माउ खे गोलियूं हणी क़तल कयो आहे। जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। चोटियारी भरिसां ज़हरीलो खाधो खाइण सबबि 2 ॼणा फौत, हिकु औरत ऐं ॿाड़ी समेत 3 ॼणनि जी हालत ख़राब, नवाबशाह अस्पताल मुंतक़िल। ॻोठु पीरबख्श राजड़ में 2 ॾींहं अॻु राति जो मानी खाइण बाद घर भातियुनि जी हालत ख़राब थी वई हुई। 16 वरनि जो उमिरि पुटु रहीम राजड़ धनार सोनू किरियो सांगड़ जी अस्पताल में दम ॾेई छॾियो। औरत मेहण नीगर अज़हर ऐं घरधणी रहीम राजड़ जी हालत ख़राब, खेनि नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त 2 ॾींहं अॻु ज़हरीलो खाधो खाइण जे बाद घर भातियुनि जी हालत ख़राब थी वई हुई। 2 ॾींहंनि खां अताई डॉक्टर खे घुराए घर में इलाज करायो हो। राति देर सां तबियत ख़राब थियण बाद खेनि सांगड़ अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते 2 ॼणनि दम ॾिनो ऐं 3 खे नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद मालूम थींदो त मौत कीअं वाक़िअ थियो। मियां साहिब वेझो अब्दाल चाक खे लॻल घारो 50 फुटनि खां बि वधी वियो। 7 कलाक गुज़रण बावजूदि आपाशी अमलदार न पहुता। पाणी तेज़ी सां ॻोठु मीर मोहम्मद ख्वारो, अब्दुल्ला ख्वारो ॻोठु दीन मोहम्मद नापुर समेत ॻोठनि तरफ़ वधणु लॻो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण जी कोशिशुनि में रुधल। ॻोठाणनि जो चवणु आहे त चाक खे 20 फुट घारो लॻो हो, जेको हाणे वधी 50 फुट थी वियो आहे। पाणी तेज़ी सां आबादी तरफ़ वधी रहियो आहे। वॾे नुक़सान जो ख़दशो आहे। मटियारी भरिसां बुह सां भरियल ट्रक कल्टी थियण बाद क़ौमी शाहरा ते ॿिए ॾींहुं बि ट्रैफ़िक बहाल न थी सघी। हज़ारे गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। मुसाफ़िरनि राति रोड ते गुज़ारी। 1 ॾींहुं अॻु ख़ैबर वटि बुह सां भरियल ट्रक कल्टी थी पई हुई। पुलिस जो चवणु आहे त कल्टी थियल ट्रक खे रोड तां हटाए वियो आहे। जल्द ट्रैफ़िक बहाल थी वेंदी। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति मौसम ख़ुशगवार बणिजी वई। नंगर परकर खॾड़ो मोरो डरकी गुपचाणी जाम साहब उबावड़ो गुड्डू रावती ऐं भर पासे जे इलाइक़नि में वसकारो। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मवासिलाती निज़ाम डामाडोल। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में सुभाणे बरसाति जो इम्कानु आहे।